नाज़रीन, मीरपुर ख़ास में कोरोना वायरस की वधंदड़ टी लहर में इज़ाफ़े खां पोइ लॉकडाउन ते SOPs ते अमल कराइण लाइ पाक आर्मी इंतिज़ामिया पारां मुख़्तलिफ़ शहरनि जो दौरो कयो वियो आहे। उन हवाले सां तफ़सीलनि लाइ पेश आहे तालिब शेर जी हीअ रिपोर्ट। सिंध हुकूमत जे ॾिनल हिदायतनि ते SOPs ते अमल करण ऐं लॉकडाउन ते अमल कराइण लाइ मीरपुर ख़ास ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि में कानून लागू कंदड़ इदारनि पाक आर्मीअ सां गॾु मुख़्तलिफ़ शहरनि में सिंधड़ी, हिंगोरनो, फुलेडियूं, गिरोड शरीफ ताईं असिस्टेंट कमिश्नर एडमिनिस्ट्रेटर टाउन कमेटी हिंगोरनो नज़ीर मेमन, टाउन ऑफिसर एसाक हिंगोरो, SHO सिंधड़ी गाज़ी खान राजल, SHO फुलेडियूं मोहम्मद अमीन मरी, SHO दिलबर महर साण करे मुख़्तलिफ़ शहरनि जो दौरो कयो। उन दौरे दौरान ॾिनल हिदायतनि ते खुलियल दुकानदारनि जी विज़िट कई वई ऐं उन मौक़े ते पाक आर्मीअ जे नौजवाननि शहरियुनि खे हिदायत कई त मास्क ऐं वधंदड़ रश खां ख़्यालु कयो वञे ऐं उन सां गॾोगॾु शहरियुनि खे पिणु अपील कई त कोरोना वायरस जी ख़तरनाक टी लहर जेका पैदा थी आहे उन खां हिफ़ाज़ती बचाव वठण लाइ असां सभिनी जो गॾियल फ़र्ज़ु आहे त हुन ते अमल कयूं। अहिड़ी तरह असिस्टेंट कमिश्नर एडमिनिस्ट्रेटर टाउन हिंगोरनो ऐं टाउन ऑफिसर पिणु मुख़्तलिफ़ शहरनि सां समाजी वर्करनि सां ऐं दुकानदारनि सां गॾिजाणियूं करे SOPs ते अमल करण लाइ ख़ासि हिदायतूं जारी कयूं। दौरे दौरान शहर जे हर दुकानदार ते पहुची SOPs ते तहत अमल करण लाइ खेनि मास्क बि विरिहाया विया ऐं पंपलेट बि विरिहाया विया त जीअं उहे ॿाराड़ीअ जे इलाइक़नि खे पंपलेट बि ॾिना वञनि त उन्हनि खे इहा मालूमात मिली सघे त कोरोना वायरस जी टी लहर जेका ख़तरनाक सूरत इख्तियार करे वरिती आहे उन खां पाण खे बचाइण ऐं ॿियनि खे बचाइण लाइ बहितर तरीक़ो हिफ़ाज़त आहे ऐं उन में ख़ासि ख़्यालु करणो आहे। असिस्टेंट कमिश्नर एडमिनिस्ट्रेटर टाउन हिंगोरनो इहा बि हिदायत कई त सिहत खाते तरफ़ां कोरोना वायरस जी वैक्सीन पिणु मौजूदु आहे जेका पंहिंजे सेंटर RSH फुलेडियूं में मौजूदु आहे, उतां कराई वञे। तालिब शेर, मेहरान TV, मीरपुर।